वाला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां दिल जी मोहब्बत सां ऐं वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अल्लाह ताला पांजो फज़ल फरमायो जो ता असांखे पांजे घरड़े मस्जिद शरीफ में जमो करे कुरान शरीफ जी ज़ियारत सां गॾोगॾु कुरान शरीफ जे ॿुधण ॿुधाइण जी सआदत बख़्शी। दुआ है अल्लाह ताला तां सां समूरन जी हाज़िरी पांजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। जिन भी इन जलसे में दोस्तन ताउन किया अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला हिन जलसे के असां तां समूरन जे लाइ माफ़ी ऐं निजात जो ज़रियो बणाए। नबी सही वटि साहब आया, साईं के फरमायो साईं मल ईमान, ईमान शाहे मुझे आका साईं मुझे रबर साईं
मुझे मिठड़े साईं मिठे मोहम्मद करीम फरमायो ईमान सतन शयन जो मञण आहे। सतन शयन ते वैसाव करणो आहे, यकीन करणो आहे त बराबरि। इन सतन शयन जो मञण ईमान जो नालो आहे। पहले नंबर ते नबी साईं फरमायो त आमनतु बिल्लाह, अल्लाह साईं ते ईमान आहे। पर वहदहु ला शरीक, रब के मञणो आहे त अल्लाह आहे, पर हुन सां कोई भी शरीक न आहे, वो अकेलो आहे। ज़ात में भी वो अकेलो, सिफात में भी वो अकेलो। कोई अल्लाह ताला जो अबो नाही, अम्मा नाही, कोई अल्लाह ताला जी औलाद नाही, कोई पुट न थस, का न्याणी न थस, को मिट माइट न थस, वो तने तन आया। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह फरमाओ मुझा प्यारा नबी ऐलान करे ॿुधाए त चवें त मां अल्लाह अकेलो आहियां, ऐं चवें त मां अल्लाह बेनियाज़ ऐं बेपरवाह आहियां, कंहिंजी मूंखे परवाह न। ऐं चवें त लम यलिद वलम यूलद, न मां अल्लाह के मुंह पैदा थियो आहियां, न मां को पैदा थियो आहे। फरमाइए बदीउस समावाति वल अर्द अन्ना यकूनु लहू वलद वलम तकुल लहू साहिबा। रब फरमायो त आसमानन जो मालिक भी मां, त ज़मीनन जो मालिक भी मां। ऐं फरमाया अन्ना यकूनु लहू वलद वलम तकुल लहू साहिबा। रब फरमायो कीअं थींदी मूंखे औलाद, कीअं थींदो मूंखे पुटु, कीअं थींदी मूंखे न्याणी, जॾहिं त मां अल्लाह साईं ज़ाल खों पाक आहियां, ज़ाल खों पाक। चओ अल्लाह साईं पुटनि खां पाक आहे, अल्लाह साईं न्याणियुनि खां, अल्लाह साईं शरीकनि खां। ओ फरमायो कुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम
يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك ولم يكن له ولي من الذل وكبره تكبيرا अञा वरी आवाज़ जो अल्लाह ज़ात में भी सिफात में भी पुटन ॾियण में भी अल्लाह अञा वरी आवाज़ न्याण ॾियण में भी अल्लाह وَيَهَبُ لِمَن يَشَاءُ الذُّكُورَ أَوْ يُزَوِّجُهُمْ ذُكْرَانًا وَإِنَاثًا وَيَجْعَلُ مَن يَشَاءُ عَقِيمًا علماء حق علماء دیوبند हे चवे तो मां हुतां पुट वठी आया हो चवे तो मां हुतां वठी हिकिड़ो वरी पीर निकितो आहे गॾ वारो गॾ पुॼायो पीर पुट जी ख़ुशख़बरी ॾींदो तो साफ़ी मीडिया वारो वो वरी चवेस तो मुजावर के तो साईं गदा जो शर्त छो हिलाल जानवर भी आहिनि म्यूं भी आहिनि गऊं भी आहिनि रेढूं भी आहिनि आखिर गदा जो शर्त छाजे लाइ तो हू वरी चवे तो मुजावर जे साईं जेको सुठो पियो आहे दरगाह में इनके गॾ वारी सवारी ॾाढी प्यारी हाणे जेको भी गॾ काईंदो आहे साईं ख़ुशि थी हुन जे लाइ पुट जो ऐलान कंदो आहे चई भला साईं नियाणियूं भी ॾींदो आहे चई न साईं वटि रुॻी पुटनि ठाहिण जी फैक्ट्री आहे हुते किरिया पिया आहिनि हुते किरिया पिया आहिनि साईं तूं महिरबानी कर मूंखे पुट ॾे मां सेवण वियुमि अल्लाह जी ज़ात जो कसम हिकिड़ी माई पीर साईं जी क़बर जे ॿाहिरों चवे त मां अल्लाह जो दर छॾे बि साईं तो वटि आई त मां मूंखे महिरबानी करे पुट ॾे एॾो जॾहिं त औलाद ॾियण वारो हिकिड़ो अल्लाह साईं कंहिंखे ताक़त न कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन हफदतन वरज़क़कुम मिन अत्तय्यिबात अञा वॾी आवाज़ सां रब फरमायो यो माया
जो तांगे पैदा कयम वरी तामा तांजे लाए घर वारन जो इंतजाम कियो वरी तांगे घर वारन मां आले औलाद वारो बनायो मां फरमायो वरी माई मेहरबानी करे तांजे लाए तांजी औलाद लाए तांजी ज़ाल जे लाए तांजे बच्चन बारन जे लाए सभिनी जे लाए खाधे पीते जो इंतजाम कयो मां अजीजो ईमान बचायो कोई पुटन ॾियण वारो न आहे सवाइ अल्लाह कोई न्याण ॾियण वारो न आहे सवाइ अल्लाह जे कोई औलाद ॾियण वारो न आहे सवाइ अल्लाह हज़रत इब्राहिम नबी किताब इब्राहिम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या केरो हज़रत इब्राहिम जो नबी अल्लाह जो दुआ तो करे रब्बि हबली मिनस सालिहीन ओ मुझा अल्लाह मां नबी मां पैगंबर मां रसूल पर पाण के पाण औलाद न थो ॾेई सघां घर वारियूं वीबान हिकड़ी जो नालो साराया ॿिए जो नालो हाजराया बिन्ही घर वारन औलाद न थी ॾे मेहरबानी फरमा ओ मुझा अल्लाह से घणा पुट न थो ॾे हिकिड़ो नसीब फरमा रब फरमाए फबश्शरनाहु बिग़ुलामिन अलीम इब्राहिम तुझी दुआ कबूल कई तो के बुर्दबार पुत्र इस्माइल जी खुशखबरी दाली कंध ते काती रख दे तॾहिं भी न कंदो इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा या बतफल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन हज़रत इब्राहिम के बीबी हाजरा अल्लाह से इस्माइल पोड़ पड़े वरी सारा वेचारी रोए दिल जो दिल में बाजार त न दिल में चवे रब साईं हुन के पुट ॾिनो थी इस्माइल माखे भी दे हाणे इब्राहिम पुट जे करे हाजरा सां घणो प्यार तो करे मूंसां थोरो घट तो करे मुझे घर तो अचे वने हुन ॾे घणो तो वने जेकर मुखे भी पुट हुजे अल्लाह फरमायो सारा दिल जो दिल में न रो तुझो रोअण भी मां ॾिसां थो जेकॾहिं हुन हाजरा के मां इस्माइल ॾिनो आ त तोखे वरी मां इसहाक जहिड़े पुट सां नवाज़े थो छॾियां पोइ ये ॿई बचड़ा हज़रत इब्राहिम के पोड़प में थिया कुराड़प में थिया
और इब्राहिम शुक्राने जा लफ्ज़ पढ़ दे चवे तो अल्लाह के अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वबनी अलल किबरि इस्माईल व इसहाक। अञा वॾे आवाज़ सां चवे तो मुंहिंजा अल्लाह या तुझी मेहरबानी जो मां इब्राहिम के पुड़प में न उम्र में कुराड़प में बिन पुटन जो बाबो बनाए छड़ियो तई। अजीजो नबी हज़रत इब्राहिम के होनो दुआ करे पुटन जे लाइ अल्लाह हेडो हज़रत ज़करिया बीठो काब आयाइन स्वाद जिक्र रहमत रब्बिक अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया काल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअलर रासु शैबा वलम अकुन बिदुआइक रब्बि शक़िया। हज़रत ज़करिया काथे दुआ घुरी वह दुआ जी जाइ भी ॿुधाए। हज़रत ज़करिया तालो ॾेई बीवी मरियम के कमरे में बंद करे हलियो वियो। बीवी मरियम नंढड़ी आ 5 सालन जी। कमरे में बंदा तालो ॾिनो पियो आ चाबी हज़रत ज़करिया जे खीसे में। हज़रत ज़करिया अल्लाह जी तबलीग ऐं तकरीर में निकिरियो। बटे ॾियारा गुज़रिया याद आयसि त छोकिरी त कमरे में बंद करे आवा। छोकिरी त मरी वई हूंदी। उन मुख ते डोड़ंदो ऐं डुकंदो आयो भजंदो आयो जीअं जो तालो खोले दरवाज़ो खोले। हीअं जो नज़र करे त छोकिरी त ज़िंदा वेठी आ पर छोकिरीअ जे साम्हूं दस्तरखानो विछायो पियो आ। अजीब क़िस्म जा ताम हुन जे साम्हूं पिया आहिनि। हैरत मूं पुछादो करे अन्नाल के हाला ओ छोकिरी हे काॾों ताम आयो आ। जॾहिं त मां तालो ॾेई चाबी मुंहिंजे खीसे में हुई तोखे दस्तरखानो कंहिं ॾिनो आ। हे काॾों माल आयो आ। छोकिरी नंढड़ी बीवी मरियम हीअं ताम खणी चवेसि थी बाबा निहार मासड़ हिन मेवे जी मुंद आहे चए न। ओ बाबा ओ मासड़ निहार हिन मेवे जी मुंद आहे चए न। चे भला निहार हिन मेवे जी मुंद आहे चए न। चे हर सब मुदायदा मेवा अल्लाह स्वयं के बंद कमरे में नसीब फरमाया। कालत हुआ मिन इंदिल्लाह। अञा वॾे आवाज़ सां इत्ते हज़रत ज़करिया दुआ घुरी।
और रोई करें दिल में निदान खफिया रब के वमा मुझा अल्लाह सही जे कने अण मुदायता में वा बीबी मरियम के बंद कमरे में खाराए सके तो माखे भी अण मुदायतो पुट वारो में वो नसीब मां मुझी मुंद मौसम तनाए बार जण जी 110 सालन जो माया 90 साल जी मुझी घरवारिया मुझा डालुडने खड़कनदा मुझी दाढ़ी सुवारी शीती या मथे जा वार शातिया काल रब्बिनी वान लाज़मु मिन्नी वश्ताल रासु शय्यबा ओ मुझा अल्लाह दे मां पान में उम्मीदन तो समझा औलाद जान जी पर तुझी रहमत में कुदरत में उम्मीद करे दुआ घुरिया जियान मुदायता में वा बीबी मरियम के बंद कमरे में नसीब फरमाया दिए मुखे बियान मुदायतो में वो पुट वारो इन उम्र में नसीब फरमा अल्लाह फरमायो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया रब फरमायो ज़करिया तो दुआ घुरी दिल वारी दुआ मां बुधी माए इन उम्र में पुट त ॾियां दो पर नालो भी यहया रखी दो ॾियां अजीजो ये नबियन ज़बूरन जा वाक़या कुरान मजीद में लिखिया पिया कुरान मजीद शायद आ तो वे पाण के पाण औलाद न पिया ॾेई सघनि कंहिंखां दुआ घुरियूं अल्लाह बेनियाज़ा बेपरवाह जंहिंजी दुआ कबूल करे त मर्ज़ी जो मालिक न कबूले ते मर्ज़ी जो मालिक हज़रत इब्राहिम जी दुआ कबूल की हज़रत ज़करिया जी दुआ कबूल की ऐं हज़रत लूत जी दुआ कबूल न की हुन भी ॾाढियूं दुआऊं घुरियूं त रब मूंखे पुट ॾे रब फरमायो न हज़रत शुएब वेचारे दुआऊं घुरियूं ओ मुंहिंजा अल्लाह बन्याणियूं त ॾिनियूं थी पर पुट न ॾिनो थी मां पढ़ो थियो आहियां ज़ईफ़ थियो न्याणियूं वञनि थियूं वेचारियूं बकरियूं चाण पानी बकरियुनि खे पियाण पानी भरण थियूं वञनि ओ मुंहिंजा अल्लाह ने महिरबानी करे मूंखे बि को पुट जो मेवो नसीब फरमा अल्लाह फरमायो ओ शोएब तोखे ॿिनि न्याणियुनि जो पीउ त कयो आहे पर पुट जो पीउ तोखे न बणाईंदो मां ॾियण ते अचे त हज़रत हाँ याकूब नबीअ खे 12 पुटनि जो पीउ बणाए न ॾियण ते अचे त मुंहिंजे प्यारे नबीअ मुंहिंजे सोणे नबीअ खे 4 फर्ज़ंद ॾेई वरी वापसि मोटाए न ॾियण ते अचे त मां आशा सिद्दीक़ा के अल्लाह ने पुट त पंहिंजी जाइ ते धीअ बि न ॾे त उन खां को पुछण वारो ई नाहे नबी साईं हिकु ॾियारे अम्मा फातिमा जे हुजरे में आया अम्मा फातिमा वटि आया मुझो सोनो साईं मुझो रबर साईं मुझो आका साईं फरमाइंदा मां फातिमा के ओ फातिमा मुझी घरवारी आशा बेचारी रोए थी औलाद लाए दुआ तू भी अल्लाह को गुर मां भी गुरा मां आशा के भी चवा तू भी अल्लाह को दुआ गुर अल्लाह दुआ कबूल करे मां मोहम्मद करीम वट औलाद जा खजाना नाइन मां वटो जनाद मां दर्जन पुटन जा ॾेई छॾिया आशा के दर्जन न्याणियुनि जा ॾेई छॾिया आशा के पर औलाद ॾियण वारो अल्लाह वा ओ फातिमा तू भी दुआ घुर आशा भी दुआ घुरे मां भी दुआ घुरा
मन अल्लाह दुआ कबूल करे, मन अल्लाह आशा के पुट न त न्याणी त नसीब करण फरमाए छॾे। न ॾियण ते अचे त अल्लाह साईं नबी साईं जी इहा दुआ कबूल न करे, अम्मा फातिमा जी इहा दुआ कबूल न करे, अम्मा आशा जी इहा दुआ कबूल न करे। अम्मा आशा खे रब साईं पुट त न ॾिनो पर न्याणी बि न ॾिनी, जेका नबी साईं जी प्यारे मां प्यारी घर वारी, जैसा नबी साईं प्यार करे वरी प्यार करे। ॾाढी नबी साईं जी मोहब्बत होंदी अम्मा आशा सां, ॾाढो नबी साईं जो प्यार हो अम्मा आशा। हिकु ॾियारे अम्मा आशा खे फरमायो आशा पाणी त भरे आ। अम्मा आशा पाणी भरे आई। नबी साईं फरमाया आशा पहिरियों तू पानी पी त बाद में मां मोहम्मद करीम पिया। अम्मा आशा पानी पीतो आ। नबी साईं फरमाया आशा दे हाल वाल काथों पानी पीतो थी, मांखे ॿुधाए त काथे तूं पंहिंजा चप रखिया आहिनि। अॼु मां मोहम्मद करीम तुंहिंजी ओभर त पींदुसि, पर उतां ओभर पींदुसि, तुंहिंजो पाणी उतां पींदुसि ओभर वारो जाथे तो चप रखिया आहिनि। दुनिया वारनि खे ख़बर पवे त मिठड़े नबी मोहम्मद करीम जो आशा सिद्दीक़ा सां केॾो वॾो प्यार हो। हिकु ॾियारे अम्मा आशा खे फरमायो आशा ॾंदण त चॿाए। अम्मा आशा ॾंदण चॿाड़ियो। नबी साईं फरमायो ॾे हाणे। अम्मा आशा फरमायो साईं मां धुआं ॾंदण खे। नबी साईं फरमायो न ॾे त तो वारे लुआब मुबारक वारो ॾंदण मां मोहम्मद करीम हणा, तुंहिंजे लुआब खे मां पंहिंजे लुआब मुबारक सां मिलायां। दुनिया वारनि खे ख़बर पए त मिठड़े नबी मोहम्मद करीम जो पंहिंजी घरवारी आशा सिद्दीक़ा सां केॾो वॾो प्यार हो। अॼु नऊज़ बिल्लाह उन अम्मा आशा खे माण्हू गारियूं था ॾियनि, अम्मा आशा खे घटि वधि था ॻाल्हाइनि, जेका सभिनी जी अम्मा आया। अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम व अज़वाजुहु उम्महातुहुम व अज़वाजुहु उम्महातुहुम। अल्लाह फरमाओ मुंहिंजा प्यारा नबी हर को पाण खे मोमिन सॾाईंदो, पर मां वज़ाहत सां हिन आयत में मोमिननि जूं ॿ निशानियूं बयान थो कयां। हिकु निशानी इहा थो बयान कयां त मोमिन तोखे पंहिंजी जान खां बि वधीक मिठड़ा नबी चाहींदो। ला युमिनु अहदुकुम हत्ता कुन अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। ऐं बे नंबर दे मुंहिंजा प्यारा नबी मोमिन व अज़वाजुहु उम्महातुहुम व अज़वाजुहु उम्महातुहुम। तुंहिंजी घर वारनि खे अंबड़ियूं करे मञींदो रहंदो। इहे थी मोमिननि जूं निशानियूं। जेको पंहिंजी जान पंहिंजे माल पंहिंजनि बचनि पंहिंजनि ॿारनि खां वधीक तो मोहम्मद खे चाहींदा, जेके तुंहिंजनि घर वारनि खे पंहिंजूं जीजल अंबड़ियूं करे मञींदा, इहे मोमिननि दुनिया में बि आबाद आख़िरत में बि इन्हनि जा मां बेड़ा ई पार करे छॾिया। नऊज़ बिल्लाह अम्मा आशा वीचारी खे गारियूं घटि वधि ॻाल्हाइनि। अल्लाह जेका अम्मा वॾी मान वारी आहे, वॾी शान वारी आहे, वॾी फज़ीलत वारी। जंहिं अम्मा ते बोहतान लॻो त ख़ुदि ख़ुदा पाण ॻाल्हायो अञा वॾे आवाज़ सां। इहो वॾो वाक़ियो थियो जेको अम्मा आशा ते बोहतान लॻो। नबी साईं जन मोटिया ग़ज़वा बनिल मुस्तलिक़ खां। पोइ नबी साईं जो तरीक़ेकार इहो हो
जॾहिं भी नबी साईं जे जंग ते वेंदा हा त कुणो विझराईंदा हा घर वारे पोइ जंहिं घर वारे जो नालो निकिरे उनखे पाण सां गॾु ख़िदमत में पर्दे में वठी वेंदा। हिकिड़ो कजाओ हूंदो पोइ वो कजाओ डाचीअ सां मिलाईंदा हा पोइ वरी उहा पर्दे में बंदि हूंदो। पोइ उन में नबी साईं जी हिक न हिक घर वारी वेंदी साईंजन सां सफ़र में हलंदी उते ख़िदमत कंदी। साईंजन भी कजावे में ईंदा जाथे वेंदा। ग़ज़वा बनिल मुस्तलिक में जॾहिं नबी साईं विया हिते नालो अम्मा आशा जो निकितो। नबी साईं जॾहिं वापसि मोटिया हिन ग़ज़वा हिकिड़ी जाइ ते राति रही पिया। कजाओ अलॻि थी वियो डाची अलॻि थी वई खणी रखियऊं कजाओ हेठि ज़मीन ते। नबी साईं 12 सहाबा सां गॾु हा। कजावे में अम्मा आशा सिद्दीक़ा मौजूद। अम्मा आशा सिद्दीक़ा के कज़ा हाजत जो ख्याल थियो। अम्मा आशा नज़र कई त हाणे बाख फुटंदी थी वञे रोशनी थींदी मां कज़ा हाजत करे अचां। अम्मा साइण जो कज़ा हाजत जे इरादे सां वई। पोयों नबी साईं सुजाग थिया ऐं ऐलान फरमायो नबी साईं हलो। नबी साईं फरमायो कजाओ डाचीअ सां मिलायो। देर न थी जल्द जल्द में साहिबन कजाओ खयूं। नबी साईं खे भी इहो इल्म आहे त मुंहिंजी घरवारी आशा सिद्दीक़ा हिन कजावे में वेठी आहे। इहो मुंहिंजे प्यारे नबीअ खे इल्म न आहे त उहा वीचारी कज़ा हाजत जे ख़्याल सां जंगल में वई आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मालूम थियो त नबी साईं खे ग़ैब जो इल्म न हो। जे ग़ैब जो इल्म हुजे हा त नबी साईं पंहिंजी प्यारे मां प्यारी घरवारे खे जंगल में छॾे न अचनि हा। आलिमुल ग़ैब वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। नबी साईं फरमायो हलो वट सट थी वई सभु उथिया कजाओ खणी डाचीअ सां मिलायूं। नबी साईं खे इहो इल्म आहे त आशा कजावे में आहे। अल्लाह हेॾो निकिरी पिया सभु नबी साईं साहबा। पोयों अम्मा आशा आई। अम्मा आशा जो ॾिठो त सभु त हलिया विया। अल्लाह अकबर दाह निकिरी। अम्मा आशा वरी वीचारी वण खे टेक ॾे अफ़सोस में ऐं हीअं चादर ॾेई वई रही। अॻे इहो हूंदो हो जो काफ़िले जे 2-3 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हिकिड़े ॿिए माण्हूअ खे छॾींदा त मतां पोइ ते को सामान काफ़िले जो रहिजी वञे त उहो संभाले सामान खे खयूं अचे। हिकिड़ो साहिबी पोइ ते रहियल हो। नबी साईं जन हुनखे काफ़िले जी संभाल जे लाइ छॾियो। वो साहबी आया अचे तो ईअं जो नज़र करे अम्मा आशा ते त दाह निकिरी अचे। अल्लाह अकबर। अम्मा आशा खे सुञातई। यकदम अम्मा हुन जी दाह ते पाण खे पर्दे में आंदो ऐं हुन हया में अची डाचीअ खे विहारियो। अम्मा आशा खे फरमाए अम्मा तव्हां हिन ते वियो त मां तव्हांखे वठी हलां। हाणे ॻाल्हि इहा हिते एतिरी थी। अम्मा आशा खे खणी करे डाचीअ ते अची मदीने शरीफ में हुन साहिबीअ पहुचायो। पोयों मुनाफ़िकनि
अब्दुल्लाह बिन उबई रईसुल मुनाफिक अजी वडो किन कयो वडी बेहयाई के चए तैया आशा नऊज़ बिल्लाह इन साहबी सां टेम ठाए वेठी बहरहाल वडो गंद बकी अम्मा आशा घर में आई नबी सैयन भी उते मदीने शरीफ में 8 ॾियारा थिया अम्मा आशा के या गाल हले पई हर मानू जे कन ते हर मानू जे जुबान ते को किए पियो चवे को किए पियो चवे अम्मा आशा के हाणे 8 ॾियारनि खां बाद में ख़बर पई आ अम्मा आशा को दान निकरी वई चीख निकरी वई कि अल्लाह अकबर एडो वडो मुंदे इल्जाम एडो वडो मुंदे बहतान हाणे अम्मा आशा नबी साईं को मोकल वठी हाणे वई आ पंहिंजे बाबे जे घर वई त हज़रत अबू बकर सिद्दीक़ भी रोई रहियो आ क़ुरान जी तिलावत कंदे कंदे वञी पंहिंजी मां सां भी मिली अम्मा आशा जी इहा हालत हुई जो अम्मा वेचारी बुखार में वठजी वई सदमे में वठजी वई अम्मा आशा जे मथों सॼे घर जा कपड़ा विधऊं तॾहिं भी अम्मा वेचारी ॾके पई हाणे ते 40 ॾींहं गुज़री आहिनि अल्लाह अकबर कबीरा नबी साईं भी परेशान नबी साईं भी गमगीन लगा पिया नबी साईं खे भी मानी नथी वणे नबी साईं खे भी पानी नथो वणे हेडी प्यारे मां प्यारी घरवारी ते एडो वडो इल्जाम है बोतान मुझो प्यारो नबी भी परेशान सद करे हज़रत उमर के तो फरमाए साईं मशवरो था वठन जो उमर दे हाल वाल हे जो को इल्जाम लगो आ मुझी घरवारी ते तो इनके कियां दोरजे चवे तो हादा बोतान चवे तो साईं मुखे यो तो लगे तो यो वडो बोतान आ ताजी घरवारी इन गुनाह पाक हज़रत उमर तो फरमाए साईं ताजो निकाह के करायो नबी साईं फरमायो अल्लाह साईं हज़रत उमर फरमायो साईं छा रब न पियो जाने त आशा एड़े गलत ख्याल वारी आ पो अल्लाह उनके ताजे बिस्तरे ते कीअं आणींदो वही नबी साईं हज़रत उस्मान को पुछा के उस्मान तू हवाल दे तू छा थो समझ हज़रत उस्मान न फरमाए साईं कदे आड़े वा नमाज पढ़ाए रहा हो नमाज जे दौरान वा चौपल्ला थी ताजो चौपल्ला थी दसामी चौपल्ला थी तो ता नमाज मुबारक दी असां के चो त ता शो चोपरियो लाथियो असां चो साईं ता जो लाथी साईं ता उन वाला फरमायो ता के याद हुंदो त ता चो त मुके जिब्राइल अमीन जी कन में नमाज में चो त साईं ता जे पेरन मुबारकन में जेका जुती मुबारक पाती पईया इनमें पलीती लगी पईया ते जे करे अल्लाह से बर्दाश्त न तो करे त नमाज जी हालत में या चौपल ताजे पेरन मुबारकन में हुजे साईं ताजी चौपल मुबारक अल्लाह से लड़ाई थोड़ी उनके पलीती पो जे कने नऊज़ बिल्लाह अम्मा आशा में पलीती हुजे त कीअं अम्मा आशा के अल्लाह से ताजे बिस्तरे ते आणिया अम्मा उस्मान जी भी इहा राया त यो हादा बोतान अज़ीम यो इल्जाम आशा सिद्दीक़ा कल भी पाक हुई अज भी पाक आद सुभाणे भी पाक हुई पाक रह वरी नबी सही उसामा के सदके उसामा पुत्र तू बुधा तू छा थो समझे एडो वडो इल्जाम लगो आ मुंहिंजी घरवारी ते उसामा फरमाए तो तां पाण फरमाइंदा हो या मख जेका घुमदी आ ये जेका मख हले दी
और साईं तां जो ता पाण दिन मख के अल्लाह से झले छड़ियो आत्मा मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक ते नवे शो तरफ तो फरमाए कन्हैया मख मिठाण दे वेंदी आ कन्हैया मख पानी दे वेंदी आ कन्हैया मख वण दे वेंदी आ कन्हैया मख गंदगी दे वेंदी आ पाखाने पेशाब दे वेंदी आ अल्लाह से हुक्म करे छड़ियो मख तू कने कने गंदगी दे पंजा पैर दी खराब करे तेजे करे मां अल्लाह तुझे लाए फैसलो करे छड़ियो तो तू मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक ते नवे जा सो तो मुझे प्यारो नबी पाकन पाका मुझे प्यारे नबी जो जिस्म मुबारक भी पाका मां अल्लाह हूं या शे बर्दाश्त न थीनी नबी मोहम्मद करीम जे जिस्म पाक ते तू वनी पंजा गंदा पैर रखे तेजे करे ओ साईं ता पाण जो अल्लाह मख के झले छड़ियो गंदगी जे करे आशा में गंदगी हो जात कि अल्लाह उनके तां ताईं पुजाया साईं मुझो भी इहो ही ख्याल आला बोतान मरी इते नबी साईं जे दिल जो कुछ बोझ भार हल्को थियो एडो घरवारी जे मदो इल्जाम लगो का मजाक अदा मां तां पुछा तो क्या जे नबी साईं के नऊज़ बिल्लाह गैब जो इल्म होयो तो वो नबी साईं साहबा को छो प्यारायूं वरदा वरदा छो पा पुछा कर जे नबी साईं के गैब जो इल्म होयो तो वो नबी साईं जन मानी छो बंद कई पानी छो बंद कयो छो नबी साईं परेशान थिया 40 रातन को बाद में नबी साईं जन मां आशा जे घर आया अबू बकर सिद्दीक जे घर अल्लाह और नबी साईं जन अची वेठा मां आशा के फरमायूं आशा दे हाल वाल इंसान गलती जो पुतलो आ छा भला तो यो गुनाह थियो आ तो बुधाए अल्लाह माफ करण वारो आ अल्लाह अम्मा आशा ढूंढखरन में अची वई रोई पई चे साईं तामी ता जो साईं मां के अल्लाह जी जात जो कसम मां यो गुनाह कयो ही नहीं न ख्याल ही न गुनाह जो आयो आ मां पाका मुझे पांजे अल्लाह में यकीन है इंशाअल्लाह मुझो रब मुझे लाए फैसलो कंदो अञा वेठा या नबी साईं अम्मा आशा रोए पई इते कुरान शरीफ जे आयत जो नुज़ूल थींदो वियो नबी साईं पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे मथों ॾियणु फरमाई सूरत नूर जो 18 आयतूं नबी साईं जे मथों नाज़िल थियूं अम्मा आशा जे शान ऐं मान ते इन्नल्लज़ीन यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनात लुइनु फिद्दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। अल्लाह उते जो ते कुरान जो नुज़ूल थी नबी साईं जॾहिं चादर मुबारक परे कई अम्मा आशा फरमाए थी ईअं पियो लॻे ॼण चंड चोॾीअं जो झुड़ में धूप जी ॿाहिरि निकितो आहे नबी साईं जे चेहरे मुबारक ते पघर जा टेपड़ा मुबारक पाण साईं फरमायो मुबारक हुजे आशा ओ मुबारक हुजे आशा तोखे अल्लाह तुंहिंजी पाकाईअ में कुरान मजीद जो सूरे नूर जो 18 आयतूं नाज़िल फरमाए छॾियो आहे
तॾहिं नबी साईं जे दिल तो बोझ ऐं बार लथो आहे जॾहिं क़ुरान जो नुज़ूल थियो आहे। जेकॾहिं नबी साईं खे ग़ैब जो इल्मु हुजे हा त नबी साईं एॾा परेशान छो थियनि हा? नऊज़ बिल्लाह, हे 40 ॾींहं नऊज़ बिल्लाह नबी साईं ड्रामो कयो। कुछ खुदा जो खौफ कयो, हे ग़ैब जूं कुंजूं विराईंदा था वञनि। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, ग़ैब ॼाणण वारो केरु आहे? अञा वॾी आवाज़ सां नबीअ ने ये ग़ैब जो इल्म न। ओ मुझे प्यारे नबी, मुझे सोने नबी मोहम्मद करीम के ग़ैब जो इल्म मुझे हाँ तो मुझे सोने साईं फरमायो मां दंद मुबारक पंहिंजो शहीद न कराया। मुझे ग़ैब जो इल्म हुजे हा त मां जंगे बदर में पंहिंजा 14 गुलाम शहीद न कराया। मुझे ग़ैब जो इल्म हुजे हा त मां 70 गुलाम जंगे उहद में पंहिंजा शहीद न कराया। साईं फरमायो मुझे ग़ैब जो इल्म हुजे हा मुझे आका साईं मुझे रबर साईं फरमायो मां मस्जिद ज़रार दे न वञा। साईं फरमायो मुझे ग़ैब जो इल्म हुजे हा त मुंहिंजी चीच मुबारक शहीद न थिया। साईं फरमायो मुझे ग़ैब जो इल्म हुजे हा त मां मोहम्मद करीम के कोई इज़ा न थिया। मुझे गुलामन के इज़ा न थिया। मां अॻ में आगाह कयां उन्हनि खे। तॾहिं करे साईं फरमायो ग़ैब जो इल्म मां वटि न आहे। ग़ैब जो इल्म हिकिड़े अल्लाह वटि आहे। कुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब वला अक़ूलु लकुम इन्नी मलक। साईं फरमायो काथे मां चयो आहे त मां वटि अल्लाह जा ख़ज़ाना आहिनि। साईं फरमायो काथे मां चयो आहे त मां वटि ग़ैब जो इल्म आहे। साईं फरमायो मां काथे चयो आहे त मां मलाइकनि मां आहियां। साईं फरमायो मां अल्लाह जो रसूल आहियां, अल्लाह जो बानू आहियां। सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना लिनुरियहू मिन आयातिना लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू अस्समीउल बसीर। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां जो ग़ैब जो इल्म कंहिंखे आहे? अञा वॾे आवाज़ सां जो अल्लाह साईं खे ग़ैब जो इल्म। हे त साईं पीरनि फ़क़ीरनि में बि ग़ैब जो इल्म विराईंदो थो वधे। हा हिन खे ॼण कुंजियूं मिलियूं न ग़ैब जूं। साईं हो बि ग़ैब ॼाणे थो, हो बि ग़ैब ॼाणे थो, हो बि ग़ैब। अलाए छा थी वियो आहे माण्हुनि खे। अल्लाह हज़रत इब्राहीम ने 12 मलाइका आया। इंसानी सूरत वठी हज़रत इब्राहीम मिली करे देरी न कई। गाबो बीठो तो कुई करे सजो पचराए खणी आयो। अजी जो साम्हूं रखेन तो त मलाइका खाइण वारा ई न गोश्त में हथ ई न पिया विझनि। फाऊजस मिनहुम ख़ीफ़ा अची हज़रत इब्राहीम के खौफ वरतो त हे दुश्मन आहिनि जो नथा खाइनि। छो त उन ज़माने में इहो जेको जंहिंसां विढ़ंदो उनजे दर जो न खाईंदो। हज़रत इब्राहीम फरमायो थी सके तो हे दुश्मननि जो गोश्त नथा खाइनि, हेॾो मां गोश्त तयारु करायो आहे।
फौजस मिनहुम खीफ अजी दिल में रब पैदा दल मलाइकन चयो इब्राहिम परेशान न थी खौफ न कर असा इंसान न आहियूं असा बशर न आहियूं असा माण्हू न आहियूं असा रहमत जा मलाइका आहियूं वञूं था लूत नबी ॾे तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियण जे लाइ आयासीं असा कुझु न खाईंदा आहियूं तंहिंजे करे असा गोश्त न खाईंदा आहियूं अब परेशान न थी असा माण्हू न आहियूं असा तुंहिंजा दुश्मन न आहियूं असा सजण असा नूरी फरिश्ता आहियूं हज़रत इब्राहिम फरमायो जेकॾहिं तव्हां मलाइक हुयो नूरी फरिश्ता आहियो त तव्हां मूंखे ॾसो था घटि में मां पंहिंजो गाबो त लको आहे मुंहिंजो गाबो ई सॼो तव्हां कुआए विञाए छॾियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो जेकॾहिं अल्लाह जी ज़ात जो कसम आहे ग़ैब जो इल्मु नबियनि खे हुजे हा त हज़रत इब्राहिम कॾहिं बि पंहिंजो गाबो मलाइकनि जे लाइ न कुहे हा ॻाल्हायो न था अज़ीज़ो अहिड़ा खोड़ क़ुरान मजीद में वाक़िया आहिनि चओ त ग़ैब जो इल्मु कंहिंखे ई न आहे सिर्फ़ अल्लाह खे जो सिर्फ़ अञा वॾे आवाज़ सां जो अल्लाह साईं अकेलो आहे चो गुझ जे इल्म जे ॼाण में चो अल्लाह अकेलो मुश्किल कुशा हुजण हे हुनखे मुश्किल कुशा कई वेंदा हुनखे ओ ममाज़म युजीबुल मुज़तर ज़ादा वयक्शिफु सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून हिकड़ा चवंदा अल मदद या रसूल अल्लाह हिकड़ा वरी चवंदा या अली मदद हिकड़ा वरी चवंदा या पीरान पीर मदद या कलंदर शहबाज मदद या अब्दुल लतीफ भिटाई मदद अजीजो जो सवाए अल्लाह जे ॿियो को मदद करे नथो सघे कोई भी मददगार ना है हिकिड़ो अल्लाह मददगार कोई भी मुश्किल कुशा ना है हिकिड़ो अल्लाह मुश्किल कुशा है कोई भी हाजत रवा ना है हिकिड़ो अल्लाह हाजत रवा है ओ मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो मुझो प्यारो नबी मुझो सोनो नबी मुझो मिठड़ो नबी मोहम्मद करीमी बाण जंगे बदर में अल्लाह को दुआ करे नबी साईं न्यारंदा 313 जना नबी साईं जा वेचारा साहबी सब वेचारा ने था सब वेचारा बुखायल सब वेचारा उनाद सब वेचारा पेरन उघाड़ा सब वेचारा बगैर सुहारन वाला हो 1100 काफर सब सुहारन वाला सब ढालन वाला सब तलवारन वाला सब खंजरन वाला सब खादल पीतल सब बूटन वाला नबी साईं नजर करे दुआ ता घुरनो मुंहिंजा अल्लाह हे वेचारा 313 जना नियता बुखायल वञायल वेचारा 1100 जे मुकाबले में तुझो नालो वठी मैदान ते आया थी हाणे इन्हनि जी मदद तूं फरमा रब फरमा युमदिदुकुम रब्बुकुम बिखम्सति आलाफिन मिनल मलाइकति मुसव्विमीन ओ मुझा प्यारा नबी तो दुआ हुई मां कबूल कई हाने जो हाने 5000 मलाइकनि जी फौज तो नाज़िल किया हेडो तवारा गुलाम रुगी खजन जूं छड़ियूं उलारींदा वेंदा मां अल्लाह काफरन जूं गर्दनों लाए तो के बिना देर जे बदर जो सॼो मैदान फतह तो करे दिया
जंगे बदर में नबी से के कोन दुआ घुरी अजीजो जने हुजूर अल्लाह को मदद घुरे त गाल खत्म थी वई हे चवे तो जने फलाणो पीर भी मदद कंदो फलाणो फकीर भी मदद कंदो अजीजो संभालियो पाण कोई अल्लाह को सवा मददगार ना कोई पांजो ईमान बचायो हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए मां जे काबे जो तवाफ पियो क्या हे जो नजर के में एकड़ी औरत नजर आई जेका काबतुल्लाह जे गिलाव के चिमड़ी करे रोए पे चे भयो मुंहिंजा अल्लाह तुझी वडी मेहरबानी जो तू हूंद मां हूंद करे ॾिनो ओ मुंहिंजा अल्लाह तुझो वॾो एहसान जो मूंखे पंहिंजो बचड़ो बचाए ॾिनई ओ मुंहिंजा अल्लाह तुझी वॾी मेहरबानी जो मुंहिंजी इज़त जो तहफ़ुज़ कई चवे दियो मुंहिंजा अल्लाह तू मुंहिंजी मदद कई तुझी वॾी मेहरबानी रोए भी पई नंढो ॿार कश ते दस ऐं ये लफ़्ज़ भी चए थी हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो उन माईअ जो रोअण माखे भी रोआरे विधो मां आख़िर सुरी आयो मां क्यों माज़ो मां ओ भेण ओ न्याणी छा ॻाल्हि आहे काथों अल्लाह अणहूंद मुहूंद करे ॾिनई काथे अल्लाह तुझी इज़त जो तहफ़ुज़ कयो काथे अल्लाह से तुझी मदद कई छा ॻाल्हि आहे चए त इहो मुंहिंजे अल्लाह जे विच में राज़ आहे मां न ॿुधाईंदमि ओ हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो मां चयोमांसि मूंखे हर हाल में इहो किस्सो ॿुधणो आहे छा ॻाल्हि आहे आख़िर ॻाल्हि न ॿुधाए कि आखिर मां उन माए भेण न्याणीअ खे मजबूर कयमि आखिर रोईंदे रोईंदे उन किस्सो ॿुधायो कि साईं मां बहरी जहाज में बेजा अचानक बहरी जहाज में लोॾाया तूफान आयो हेॾों जहाज थी वरी हेॾों ॿुधे आखिर ॿुधण लॻो कंहिंखे सॾु कयो कंहिंखे सॾु कयो के पीर के सॾु कयो के फ़कीर के सॾु कयो के झंडे के सॾु कयो के कंडे के सॾु कयो के मुल्ला के सॾु कयो के मौलवी के सॾु कयो के कंहिंखे सॾियो कंहिंखे सॾियो मां जो पियुमि त पंहिंजे अल्लाह खे सॾु कयुमि अल्लाह ने अहिड़ी महिरबानी कई आयो जो तूफान त सॼे न भरी जहाज ॿेड़ीअ खे अंदर पाण में गिरी वियो पर अल्लाह ने मूंसां अहिड़ी महिरबानी कई जो मूंखे अहिड़ो तख़्तो नसीब फरमाए जो मां उन तख़्ते ते चढ़ी वेठसि त उहो तख़्तो ईअं पियो तरंदो हले जीअं ॿेड़ी पई तरंदी हलंदी आहे पाणीअ जे मथां अमां चवे थी मां उन तख़्ते ते वेही रहियसि तख़्ते ते वेठसि तख़्तो तरंदो पियो हले हलो हलो हिकु ॾींहुं हिकु राति चइनि तख़्ते ते सफ़र कयो घणा ॾींहं हिकु ॾींहुं हिकु राति हीअं जो नज़र कयां त शाम जो पहर आहे हिकिड़ो माण्हू आहे ॿेड़ीअ ते पंहिंजे ते अचे थो ॿेड़ीअ ते अचे थो ऐं चए मुंहिंजे तख़्ते जे वेझो थियो मूंखे चई त तूं अची मुंहिंजी ॿेड़ीअ में वेह मां चयोमांसि तुंहिंजे मां पराए माण्हू सां छो वियां मां हिते तख़्ते ते सही आहियां चए तख़्तो मूंखां ॿुॾी वञे अचु मूंखां ॿेड़ीअ में मां चयो न मां न वेंदुसि हुनजी दिलि में का ॿियाई किन हो हुन छा कयो त पंहिंजी ॿेड़ी छॾे मुंहिंजे जे तख़्ते ते वेही रही मूंखे अची बांह वते मूंखे चई त मूंखे पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिश पूरी करणी आहे मां जो ज़ालिम कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर काथे हूं पाणीअ में समुंड में हे छा थो करे चए मां अल्लाह खे नथो सुञाणियां मां रब खे नथो सुञाणा ख़ुदा खे नथो सुञाणियां मूंखे पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिश पूरी करणी आहे ओ मां सन बसरीअ खे त साईं मुंहिंजो नंढड़ो ॿार हो मां चयो मां ज़ालिम बलांगा
थोड़ो तो सब्र करे मुझो नंढड़ो बारा खीर पिया के खीर पियारियाम हे निंड करे आराम करे पोजी अल्लाह चायो मथी दो चिमड़ी माहाली बहानो क्यों दमड़ी जालम झटवे जिसते रब को इंतजाम करे चेमा पांजे नंढड़े बार के खीर पियारण शुरू कयम बार जी आदत थींदी आ खीर पींदो आ तो उनके निंड ईंदी आ मुझे जे बचड़े निंड कई मां चूंडी पाती मांस जो बादो बचड़ा तुझी अम्मा जी इज्जत जो सवाल आ ऐं तू निंडा तो करे जिए जो चूंडी पाती मां मुझे बचड़े रोण शुरू कियो उन जालिम के एडी कावड़ आई उन यकदम मुझो बचड़ो वठी खड़ी समुंड में उछलाए छड़ियो अल्लाहु अकबर कबीरा के मुखों दाऊ निकरी हुयूं मुखों चीखा निकरी हुयूं रोई करे अल्लाह के चवो मुंहिंजा रब जे कॾहिं बचड़ो वियो आ त वियो तुंहिंजा खजाना भरिया पिया आहिनि वरी मूंखे ॿी औलाद ॾिने पर मुझे इज्जत जो तहफ़्फ़ुज़ कर अजी जो दिल जे दर्द सां रब के सलम अल्लाह एड़ी मदद कई एकड़ी बल्ला समुंड में बाहर निकती जे अजी पंहिंजो वाद फाड़ियो अजी चकवणी उन जवान के काफर के खड़ी अंदर पानी में की हली वई मां अल्लाह जो जिक्र कंदी तख्ते ते तरंदी आयत पे अल्लाह जे फज़ल सां तो मुझे 3 ॾींहं 3 रातूं गुज़रिया वरी सफर में घणा ॾींहं इहो समुंड जो सफर हले पियो रोहां भी पई बचड़े जी जुदाई जो दुख भी थे पियो बचड़ो याद भी अचे पियो पर वरी उन सां गॾु हीअ ख़ुशी भी थे पई जे बचड़ो वियो त रब इज़त त बचाई इहा ख़ुशी भी थे पई वरी रोहां पई बचड़ो याद भी अचे पियो बचड़ो कानो विसरी जे 3 ॾींहंनि 3 रातनि खां बाद में अची समुंड जे किनारे ते पहुतो हिय जो नजर क्या तकरी बेड़ी वडी बिटिया समुंड जे किनारे सां लॻल उन बेड़ीअ में माण्हू वेठा ने लाई उन माण्हुनि मां हिकु माण्हूअ जे झोल में मुंहिंजो बचड़ो भी वेठो आ अम्मा त चयो त मां त सम्झमि त मुंहिंजो बचो मच्छूं खाई वियूं हूंदियूं मांगर मछ खाई विया हूंदा बलाऊं खाई वयूं हूंदियूं पर मां जो पंहिंजे बचड़े खे ज़िंदा ॾिठमि त मुंहिंजी ख़ुशीअ जी इंतहा न रही जे मां भॼंदी आयमि डुकंदी आयमि अजी पंहिंजे बचड़े खे भाकुर पातमि चुमियूं ॾिनूं सभु बेड़ीअ वारा हैरान थी विया माई छा थियो आहे छो जी बचड़े खे वधो थी छा आहे के मां सॼो किसो करे ॿुधायो मान सारा बेड़ीअ वारा रोई वेठा चऊं त माई तूं सची आहीं हाँ सुबुह सां अॼु असांजी बेड़ी अचे पई हिकिड़ी बला जा पुठाड़ा मथे ॾिया उन बला जे पुठाड़नि ते नंढड़ो ॿार हीअं सुवार हो जीअं सुवारीअ ते को वॾो सुवार हूंदो आहे असां चयो रात मुंहिंजो बचड़ो हेड़े समुंड में असां खणी ढोल में विहारियो ओ माई तूं सची तुंहिंजो रब सचो तव्हांजो रसूल सचो तव्हांजो क़ुरान सचो वारो कर हाणे जो हाणे असां सभिनी खे कलमो भराए मुसलमान बणाए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो थी अल्लाह सां 3 ॾींहं अंदर पाणी में ॿार खे राहे वरी ज़िंदा कढी ॿार बीहारियसि मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मददगार केरा अञा वॾे आवाज़ सां मुश्किल कुशा केरा हाजत रवा केरा अज़ीज़ो संभालियो ईमान बचायो पंहिंजो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो कुल दुल्लाह बिदुर रहमान अय्यम्मा तदू फलौला
الأسماء الحسنى ولا تجهر بصلاتك ولا تخافت بها وابتغ بين ذلك سبيلا अञा वरी आवाज सां मेहरबानी करे पाण में तो ही पैदा कयो चो इंशाअल्लाह बधाने मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी जा नबी साईं को साहब पुछा कई साईं मल ईमान ईमान शइ अथव यादि जेके मुंड वारा हूंदा उन्हनि खे यादि नबी साईं फरमायो 7 शयुनि जो मञणु ईमान जो नालो आहे घणनि शयुनि जो पहिरें नंबर ते नबी साईं फरमायो आमनतु बिल्लाह अल्लाह ते ईमान पर वहदहु ला शरीक करे अल्लाह के मञो व मलाइकती मलाइकन ते ईमान व कुतुबी किताबन ते ईमान व रुसुली सभिनी नबियन ते ईमान वल यौमिल आखिर क़यामत जे ॾींहं ते ईमान सब मञो त पर का क़यामत जो ॾींहुं ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा وأخرجت الأرض أثقالها وقال الإنسان ما لها فرمایا القارعة ما القارعة وما أدراك ما القارعة يوم يكون الناس كالفراش المبثوث وتكون الجبال كالعين المنفوش إذا الشمس كورت وإذا النجوم انقدرت وإذا الجبال سيرت وإذا العشار عطلت او قبروارو او گردو نواجا مسلمانو قیامت دے ایمان آنیو برابر قیامت برابا قیامت جے دیاڑے دے اتھن برابا ونفخ في الصور فإذا هم من الأجداث إلى ربهم ينسلون 50,000 साल वारो ॾियारो क़यामत जो बरखा जंहिं ॾियारे ते वही दुखान आसमान तूंदी उॾामी वेंदा जंहिं ॾियारे ते ज़मीन तामे जी बणिजी वेंदी जंहिं ॾियारे ते सिज जी नेज़े वांगुरु मथो वेंदो जंहिं ॾियारे ते माण्हू पंहिंजे पघरनि में गोता खाईंदा जंहिं ॾियारे ते माण्हू पाणीअ जे ढुक लाइ तड़पदा जंहिं ॾियारे ते माण्हू मानीअ जे गभे लाइ परेशान हूंदा जंहिं ॾियारे ते माण्हू वण जी छांव लाइ परेशान हूंदा ऐनल मफर चवंदा काॾे भॼूं जाॾे था भॼूं रुॻी असांखे ड्रामे वारी ज़मीन पेर फाड़े वेंदा जाॾे था भॼूं सिज तारूं फाड़े वेंदो आहे जाॾे था भॼूं रुॻी अज़ाब अज़ाबा घर में गोता था खाऊं नंगा उघाड़ा माण्हू बीठा हूंदा अम्मा आशा फरमायो साईं माण्हू जो नंगा उघाड़ा हूंदा को मर्द मायुनि ॾे निहारींदा मायूं मर्दनि ॾे निहारींदियूं हिक ॿिए जी उघड़नि ॾे तकींदा नबी साईं रोई वेंदा पाण साईं फरमायो आशा एतिरी कंहिंमें मजा रही न हूंदी जो हिक ॿिए जी नंगनि ॾे निहारे साईं फरमायो मर्द जे भर में माई हूंदी इहा ख़बर मर्द खे न पवंदी त मुंहिंजे भर में माई आहे माईअ जे भिक में मर्द हूंदो इहा ख़बर माईअ खे न पवंदी त मुंहिंजे भिक में मर्द आहे कोई कंहिंखे न सुञाणींदो यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह कोई कंहिंजो पार न खणंदो ला तज़िरु वाज़िरतुन विज़र उख़रा को पंहिंजो गुनाह लुकाए न सघंदो ला
युगादिर सगीरत वला कबीर हर को कानी गुनाह जी लोड़ लोड़ींदो कालू या वैलना मन बसना मिन मरकदना हाजा मा वअदर रहमान व सदकल मुरसलून अञा वॾे आवाज़ सां अज़ीज़ो चो क़यामत जो ॾींहुं बराबरि चो क़यामत जो ॾींहुं बराबरि घणियूं शयूं थी वयूं ॻाल्हायो घणियूं शयूं थी वयूं ॻाल्हायो ई नथा 7 नदियूं 5 आवाज़ ॾिने आहियो ओ मुझे आज़ीज़ बाबा बस थोड़ो हाणे आख़िरी ॻाल्हि घणियूं शयूं थी वियूं 5 आमनतु बिल्लाह व मलाइकती व कुतुबी व रुसली वल यौमिल आखिर ऐं 6 नंबर ते वल क़द्रि खैरी व शर्री मिन अल्लाह ताला तक़दीर ते ईमान आण भलो थिए या बुरो थिए हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि हीअं न थिया हीअं न थिया त हीअं न थिया हीअं न कयूं आहे त हीअं न थिया इहे हिकिड़ा अफ़सोस आहे हरू भरू जा वल क़द्रि खैरी व शर्री मिन अल्लाह ताला तक़दीर खे मञण पोइ भलो थिए या बुरो चओ न साईं न वञे हा हेॾे त जग न भॼे सां साईं हीअं न करे हा त हीअं न थिए सां इहे मिड़ेई चरिया पंहिंजूं ॻाल्हियूं तक़दीर में जेका जे लिखियलु आहे बाबा साईं जे लाइ माण्हू साईं मिखो साहिबु साईं एॾी स्पीड में गाॾी छो हलाए पियो न हलायां त बची वञे हा साईं मेघे साहिब सां टेवर हुजे हा त साईं मेघो साहिबु बची वञे हा साईं ब्रेक वठियां त साईं बची वञे हा माण्हुनि जूं ॻाल्हियूं भला जेका तक़दीर में शइ लिखियलु आहे उहा काॾे वेंदी डॉक्टर शहीद इस्लाम अलामा ख़ालिद मसूम लाइ चवंदा साईं न वञे हा हेॾे सखर त ईअं न थिए हा शहादत लिखियलु हुई हुन जवान जी अज़ीज़ो वल क़द्रि खैरी व शर्री मिन अल्लाह ताला मञणो आहे तक़दीर खे छा भलो थिएसि या बुरो थिएसि हर शइ खे मञणो आहे त इहा शइ रब तक़दीर में लॻी जॾहिं तव्हां पंहिंजे दिमाग़ में इहा शइ विहारींदो पोइ तव्हांखे अफ़सोस कंहिं शइ जो न थींदो हा पंहिंजो ईमान बचायो ऐं आख़िर में 7 नंबर ते साईं जन फरमायो वल बास बादल मौत साईं जन फरमायो वरी मरण खां बाद में क़यामत जे ॾियारे उथारिया वेंदो इनखे मञणो आहे अदा सभु मञो चओ असां क़यामत जे ॾियारे उथारिया वेंदासीं हर हाल में उथारिया वेंदासीं बुखारी शरीफ़ जी हदीस आहे ॿुधो आख़िरी नबी साईं फरमायो हिकिड़ो माण्हू हो ॾाढो गुनाहगार ॾाढो मरे पियो त पंहिंजा गुनाह सुझंसि पिया चए त जे रब खे हथु चढ़ियोसि त रब न छॾींदो पुटनि खे सॾु कयईं हेॾे जो पुट आया जे छोकिरो वसीयत थो कयां मां मरी वञा त मूंखे बाहि में साड़िजो ऐं जॾहिं मूंखे बाहि में साड़ियो मां सड़ी वञा त मुंहिंजे हॾनि खे डंडे कूंडे में विझी उखरी मूरीअ में विझी कुटिजो मुंहिंजे हॾनि खे हॾनि खे कुटे उन्हनि खे पोंडर बणाइजो पोइ जंहिं महिल वॾी हवा अचे तूफ़ान वारो ॾींहुं अचे त मुंहिंजे पोंडर खे खणी हीअं उछलाइजो जीअं मां हवा में उॾामी वञा जीअं रब खे हथु ॻाल्हायो रब खे हथु न अचां नबी साईं फरमायो हिन ईअं करायो हे मरी वियो पुटनि बाहि में साड़ियल हिन जे हॾनि खे खणी डंडे कुंडे में कुटियूं पोंडर बणाए तूफ़ान वारे ॾींहं ते उॾारे छॾियऊंसि अल्लाह हवा खे हुकुम जो हवा हिन जो पोंडरो गॾु करो रब जो हुकुम थियो पोंडरो गॾु थियो रब फरमायो हॾा तयारु थी वञनि हॾा तयारु थी विया रब फरमायो गोश्त चढ़ी वञे गोश्त अची वियो रब फरमायो कुम उथ मुंहिंजा बाना नबी साईं था फरमायो त अल्लाह जीअरो करे बीहारियसि रब फरमायो त ॾे हाल हवाल चए साईं वरी बि पक अथई वरी बि न छॾई रब फरमायो तूं छा पियो सम्झे चए साईं मां सम्झां त पियो तूं कादिर आहे उथारण ते पर चवां पियो ईअं कादिर मुतलक़ न आहे मां चवां पियो मुंहिंजो गोश्त सड़ी वेंदो हॾा पोंडर थी वेंदा हवा में उॾामी वेंदा मां रब खे हथु न ईंदुमि पर पोइ बि तोखे हथु चढ़ियुसि अल्लाह फरमायो हाणे ॾे हाल वाल काॾे कयां चए साईं हाणे तूं मर्ज़ी जो मालिक आहे मां त ॾुञां पियो त मां
तुझे अज़ाब को बचा। रब फरमायो वरी भी तुझे दिल में मुझो खौफ हो, मांजे डप जे करे यो कम कई, पो मां अल्लाह वरी भी रहम तो क्या है, अज़ाब को बचाए, वरी भी तोखे जन्नत जो वारिस मालिक। अजीजो अल्लाह कादर मुतलक मानू चवंदा हॾा गरी वेंदा, हीअं थी वेंदो, हिकिड़ो ज़रियूं ज़रियूं थी वियो, हिकिड़ो पाणीअ में गुम थी वियो, हिकिड़ो बाहि में सड़ी वियो, इहे वरी कीअं उथंदा? चो अल्लाह सभिनी खे उथारण ते क़ादिर वल बासे बादल मौत। मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो दिलि त चवे थी अञा बि ॻाल्हाइजे, पर होॾे बि प्रोग्राम आहे, होॾे बि हाणे साईं वेठो आहे पाण निमाज़ मौजूद। अब इलाही टाइम थियो आहे, होॾे बि जमात इंतज़ार में थी। मुंहिंजा अज़ीज़ो साईं वरी चयो निमाज़ जे बारे में, अबा निमाज़ वॾी शइ आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला निमाज़ लाइ फरमाया क़ीमुस्सलात वातुज़ ज़कात वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फनिअमल मौला व निअमल नसीर। अञा वॾी आवाज़ सां जीअं साईं तव्हां कई आहे वेचारी, अल्लाह जी ज़ात जो कसम आई आहे, तव्हां जाथे काथे मां हाणे वियुमि गड़ी यासीन, उते मुंहिंजो जलसो पेशमाम रोई करे मूंखे चयो साईं मोहम्मद इब्राहिम निमाज़ जे मौज़ूअ ते ॻाल्हायो। हिते इहा हालत आहे जो आज़ान मिले थी, मां आज़ान पाण ॾियां थो, कलाकनि जा कलाक इंतजार थो कयां, पर को हिकिड़ो जमायती भी मस्जिद में अचण लाइ तयार न आहे। और मुंहिंजा अज़ीज़ो इहो मुसलमाननि जो हाल थियो आहे, जाथे काथे निमाज़ लभे ई नथी। अॼु मर्दनि वो निमाज़ मोकिलाए वई, अॼु माइनि वो निमाज़ मोकिलाए वई, अॼु मुसलमान लापरवाह थी विया, सॾदा थियनि हैया अलस्सलाम हैया अलस्सलाम हैया अलल फलाह हैया अलल फलाह। कन लाटार कयूं, हेॾो जो होॾे था वञनि, होॾो जो होॾे था वञनि। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानो तव्हांखे छा थी वियो आहे? छो तव्हांखे नमाज़ नथी वणे? छो अल्लाह जो दर अल्लाह जो घर नथो वणे? रब जी नमाज़ छॾणी तॾहिं त बेबरकताइब थी पई आहे। अल्लाह जी नमाज़ छॾणी तॾहिं त बेचैन लॻा पिया हो। अल्लाह जी नमाज़ छॾणी तॾहिं त झेड़न में फाथा पिया हो। रब जे सॾ ते न ईंदव त दुनिया आख़िरत में रुसवाए ख्वार थींदव। अचो अल्लाह जे सॾ ते वस्जुदू वाबुदू रब्बकुम वफ़ालुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून। अञा वरी आवाज़। नमाज पढ़ण जे लाइ मर्द तयार न आहे, मुसलमान तयार न आहे। भाई नमाज वणे नथी, इहा ख़बर अथव त नमाज केॾो वॾो ॾोह आहे छॾण। टे इमाम चवंदा जेको नमाज क़ज़ा थो करे इहो वाजिबुल क़त्ल आहे। छा आहे? इनखे मारियोसि। इमाम अहमद बिन हंबल, इमाम मालिक, इमाम शाफ़ी, इहे छा टई इमाम मुत्तफ़िक़ चवंदा त जेको नमाज नथो पढ़े इहे जीअरे रहण जे लाइक़ु, मर्द हुजे या माई, जीअरे रहण जे लाइक़ु न आहे। पर इमाम अबू हनीफ़ो जंहिंजे असां पोइ लॻूं उहो चवे थो न, क़त्ल न कयो, मारियो न। जे मारींदव बेनमाज़े खे न क़बर जे अज़ाब खां बचंदो, न आख़िरत जे अज़ाब खां बचंदो, न जहन्नम जी बाहि खां बचंदो। तंहिंजे करे इनखे जेल में विझोसि, मर्द हुजे या माई। इन जी मानी बंदि कयो,
इन जो पानी बंद कियो, इन जी मुलाकात बंद कियो, मन न मन तौबा थे, मन नमाज शुरू करे तो अल्लाह सही बई जहान इन जा भलारा करे छे। अजीजो केडो वडो गुनाह वा नमाज छडण। अज असां नमाज छड़ी वेठा चूंडी भी नथी पवे। सहाबिया नबी ने जो नालो अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम आयो नबी सही अब सवतवल्ला अन जाअल्लामा वमा युद्रीका लल्लहु यज़क्का। सहाबी आयो आंदरो नबी सही फरमाए दो मुझे सोना सही मैं पंजगाना नमाज ताज़ा गड मस्जिद नबी में अदा कदो हाने मुझे इजाजत दो मैं फजर जी नमाज सुबह जी नमाज हाँ हाँ साईं मां घर में पढ़ा हेडे मस्जिद नबी में ना जा। साईं फरमाए शो के साईं मां खनो ना बीनो हेडे अची नथो लगा मुझे सुबह शाम तकलीफ दी दे मेहरबानी करे मुझे मोकल दो तो मां फजर जी नमाज घर में पढ़ा। साईं फरमाए ठीक है तुम फजर जी नमाज घर में पढ़ो कर। साहबी थोड़ो हलियो नबी साईं ने सद फरमा दिया अब्दुल्ला ओ अब्दुल्ला हेडे जा भला दे अलवाल अजान बुदंदो करन हय्या अलस्सला हय्या अलस्सला हय्या अलल फला हय्या अलल फला अस्सलातु खैरुम मिनन नौम अस्सलातु खैरुम मिनन नौम। पुरई आजान जा अल्फाज बुदंदो करन के हाउ से आजान बुदंदो मियां आजान जो जवाब भी दिनो नबी से फरमायो पुत्र जे आजान बुदे दो के हर हाल में मस्जिद में नमाज पढ़निया मस्जिद नबी में अचणो मां मोहम्मद जे कद नमाज अदा करनिया। साहबी फरमाए दो साईं भला का सहूलत करे दो। नबी से फरमाए पुत्र ही अदा क्यों तुझे घर खोनी मस्जिद नबी ताईं रसी दाड़ायूं तू रसी के टेक दई मस्जिद नबी में नमाज लाइंदो करो। हाने वेचारो साहबी बटे दिहाड़ा उन रसी के टेक दई मस्जिद नबी में आयो। हाँ हाँ हिकड़े ॾींहुं अल्लाह अकबर कबीरा हिकड़ी फजर दे के ज़ालिम के मुनाफिक रसी जो मुंह खोले गप्पे खड जे तरफ करे छॾियो। हे साहबी वेचारो रसी के टेक ॾींदो आयो अची खड में किरियो अची गप में किरियो वेचारे के धक लगा रड़ियों के अल्लाह अकबर नबी ज़ैन मस्जिद नबी में सुन्नत अदा करे रहा। साईं आवाज बुधो साईं नमाज सुन्नत फारिद साहबा के फरमायो पांजे भांदड़े साहबे के तड़सो वेचारो करीदन पियो साहबी बाहर निकता उन्होंने को भी ताऊ निकली वही अल्लाह अकबर नबी साईं दौड़न आया ये जो नबी साईं संद वेचारो खंड में गिरो पियो साहबी अंदरो साहबी गप में गजो पियो नबी साईं रहमत जलाल में अची वई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। नबी साईं ठाकुर पातल चुमियो न साईं फरमाए पुत्र हेडे काडे करवा के से अलाए के जालिम मुनाफिक रसी जो मुंह खोले दे खडे गप जे तरफ करे छड़ियो माजी करवा। नबी साईं फरमाए पुत्र परेशान नबी मायूस नथी ॾाढी तोखे तकलीफ़ आई पर इन तकलीफ़ जे बावजूद भी तोखे मां मोहम्मद करीम चवम फजर जी नमाज के जमात सां मस्जिद नबी में अदा करनी है। बाकी अल्लाह इन तकलीफ़ जो बदलो तोखे सुभाणे क़यामत जे ॾियारे हिन सूरत में नसीब फरमाईंदो जो अल्लाह तोखे नूर जूं अखियूं नसीब फरमाए क़यामत जे ॾियारे 70,000 नूर जा पर्दा परे कराए पंहिंजी ज़ियारत ते मुलाकात कराए अल्लाह सॼी ज़िंदगी जा दर्द तुझा दूर करे छॾींदो। फमन कान यरजू लिक़ा रब्बिह
فليعمل عملا صالحا ولا يشرك بعبادة ربه أحدا. अञा वॾे आवाज़ सां ॾिसो अंधड़ो साहब ॿुधो ॻाल्हि सम्झायांव थो अंधड़ो साहब वीचारो खॾ में किरी पियो गप में गॾिजी वियो पोइ बि नबी साईं जन फरमाइनि था पुट सुबुह जी निमाज़ तोखे किथे पढ़णी आहे मस्जिद नबी में हाणे अंधड़े साहब खां ॾिसो जमात माफ़ नथी थिए असांखो निमाज़ माफ़ थियूं हाणे फ़ैसिलो तव्हां कयो ख़ुदा जा बानो अॼु इरादो कयो इंशाअल्लाह निमाज़ जी पाबंदी कंदासीं चो नंढा वॾा निमाज़ी थींदा पोड़ा जवान निमाज़ी थींदा महिरबानी करे निमाज़ी थियो निमाज़िन जा ई बेड़ा पारनि मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुर शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रहम फरमाए करम फरमाए मौलूद चवंदे अवा हिकिड़ो मौलूद चवंदो वीचारो अथव मीडिया जो माण्हू महिनत करे थो वीचारो क़ुर शरीफ़ भरे वरी हला